खां अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं, जिते धार रोड हादसनि जे नतीजे में 2 ॼणा फोत थी विया आहिनि। लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। सकरण भरिसां धार रोड हादसनि जे नतीजे में 2 ॼणा फोत थी विया आहिनि, जॾहिं त लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया त ॻोठ पीर स्टाफ वटि ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में साजिद खानज़ादा फोत थी वियो आहे, जॾहिं त लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त शहबाज शाख वटि तेज़ रफ़्तार ट्रक जो वाटड़ू खे टक्कर लॻो, जंहिंमें 1 ॼणो फोत थी वियो आहे। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जंहिंजी जावेद ख़ासख़ैली तौर सुञाणप थी आहे। सकरण भरिसां धार रोड हादसनि में 2 ॼणा फोत थी विया आहिनि। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त ॻोठ पीर स्टाफ वटि ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में साजिद खानज़ादा फोत थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त शहबाज शाख वटि तेज़ रफ़्तार ट्रक जो वाटड़ू खे टक्कर लॻो, जंहिंमें 1 ॼणो फोत थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जंहिंजी जावेद ख़ासख़ैली तौर सुञाणप थी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे ज़ुल्फ़कार कोरी। जी ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? 2 हादसा थिया आहिनि। जी बिल्कुल, सकन में जो अॼु 2 अलॻि-अलॻि हादसा थिया आहिनि। हिकिड़ो त हादसो सकन भरिसां ॻोठ पीर स्टाफ वटि तेज़ रफ़्तार ट्रक ऐं मोटरसाइकिल जो टक्कर थी वियो, जंहिंजे नतीजे में 35 वारे जो नौजवान आहे साजिद खानज़ादो जेको ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे इस्लामाबाद तालका अस्पताल सकन आंदो वियो, जेको ग़लती जोगी हालत में नवाज़ सां रेफर कयो वियो त जेको रस्ते में ई जेको फोत थी वियो आहे। जॾहिं त ॿियो हादसो जेको आहे उहो शहबाज शाख वटि तेज़ रफ़्तार ट्रक जे टक्कर में 1 राहगीर फोत थी वियो, जंहिंमें खीसे मां बाद में जेको खीसे मां कार्ड मिलियो, जंहिंजी सुञाणप जेकी आहे उहा जावेद ख़ासख़ैली जेको तौर थी आहे, जेको टायर हेठां अची चिपाटी जी फोत थी वियो आहे। इस्लामाबाद ॻोठ पीर स्टाफ वटि ऐं थियल हादसे में फोती खे हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस ज़रिए तालका अस्पताल सकन आंदो वियो, जंहिं त शहबाज शाख वटि जेको हादसे में थियल खे बि तालका अस्पताल सकन आंदो वियो, जिते सुञाणप जेका चिपाटी जी फोत थी वियल उनजी जावेद ख़ासख़ैली तौर थी आहे, जॾहिं त वरी जेका साजिद खानज़ादा तौर थी आहे। जॾहिं त लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि जे हवाले कया आहिनि। लाश घर पहुचण ते कहराम अची वियो आहे। जी वॾी महिरबानी नाज़रीन, सकरण खां ज़ुल्फ़कार कोरी तफ़सील ॾिना आहिनि।